रिवायत ॿुधो। सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रदी अल्लाह ताला अन्हुमा नबी करीम जो सोटरा चाचे साईं जो फर्जंदा दिल बंदा अर्जमंदा ऐं क़ुरान करीम जो मुफस्सिर पंहिंजे चाचे खे फरमा, चाचा तव्हां सुबुह जो घर हुजो, मां अव्हां जे घर में अची अव्हां खे दुआ कंदुसि। वक़्त त साईं हाफ़िज़ साहब उन्हनि जो आहे जंहिंजे घर महबूब अची कदम घुमाए दुआ करे। बेटा साईं फरमाए थो, मूं घर अची जे थिए मैं धिरो मेहमान ताणे तनूरन में भेरे हणा भाण पेकन सूदो पान घर तड़ घोरिया पिरियता। सुबह जो हजरत अब्बास हबीबन करीम जो चाचो इंतजार में रहो। सरकारे दो आलम महबूबे आजम नबी आजम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बरकत तशरीफ फरमा थिया पंहिंजे चाचे जे अहल जे लाइ, बचड़नि जे लाइ, इयाल जे लाइ, घर जे लाइ दुआ था फरमाइनि। अल्लामा जलालुद्दीन सयूती मुहद्दिस रहमतुल्लाह अलैहि ख़साइस कुबरा में आहिनि था त हबीबन जी दुआ एॾी त प्यारी हुई जो दरवाज़नि मां भितनि मां आमीन आमीन जो आवाज़ आयो। दुआ आला हज़रत साईं तॾहिं बयान फरमायो, हमें तो इजाबत ने बढ़कर गले से लगाया बड़ी नाज से जब दुआए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बाजी शायरी आला हज़रत साईं नबी करीम जे शान के आशिक गाए जानन। सातो बे शेर में अल्लाह जे हबीब जो आशिक बयान फरमाए, हमें तो तअज्जुब की जा है कि फिरदौस आला बनाए खुदा और बसाए मोहम्मद। जन्नत ठाहे खुदा थो पर चए थो तेसि सीने में को न रहंदो जेसी मुस्तफ़ा न ईंदो। ठाहे खुदा वसाए मुस्तफ़ा। तअज्जुब की जा है कि फिरदौस आला बनाए खुदा और बसाए मोहम्मद। भला बी जाओ तमाशा तो देखो कि जहन्नम की आतश लगाए खुदा और बुझाए मोहम्मद। जहन्नम जी बाह बारे खुदा ठारे मुस्तफ़ा। पर इन जो मतलब इहो न आहे जेके गुस्ताख बेअदब चवंदा आहिनि त सुन्नी चवनि था त अलाह ठारे बारे नबी ठारे माना नबी अलाह खां ॾाढो आहे, नऊज़ बिल्लाह न। इन जी माना इहा न आहे, माना इहा आहे, मफ़हूम इहा आहे त अल्लाह पंहिंजे महबूब खे इज़्ज़त ॾिनो आहे, महबूब खे नवाज़ियो आहे, महबूब सां प्यार आहे। जेका ख़ुदा जी ॿारल बाह तंहिंखे महबूब ठारे थो त रब पंहिंजे महबूब जे ठारण ते राज़ी आहे। तमाशा तो देखो कि जहन्नम की आतश लगाए खुदा और बुझाए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीब करीम जी ज़ात दुआ फरमाई हज़रत इब्न अब्बास जे लाइ, उन जे घर वारनि जे लाइ, भाइरनि जे लाइ। उन दुआ जो सदको हो जो हज़रत इब्न अब्बास क़ुरान जो मुफस्सिर बनियो आहे, हिब्रुल उम्मत बनियो आहे, इल्म जो माहिर बनियो आहे। अल्लाह ताला जे प्यारे इब्न अब्बास फरमायो त मुंहिंजे प्यारे आका जी हदीस आहे ऐं कीअं पाण हदीस इरशाद फरमायो। हज़रत इब्न अब्बास फरमाए थो हुज़ूर सोने जा सहाबी पाण में वेठा, असां वेहंदा आहियूं त वॾेरनि जूं ॻाल्हियूं, नंढेरनि जूं ॻाल्हियूं, ऑफिसरनि जूं ॻाल्हियूं, लीडरनि जूं ॻाल्हियूं, दुनिया जूं ॻाल्हियूं। मगर महबूब जा सहाबी वेहंदा त ॻाल्हियूं बि अहिड़ियूं कंदा हुआ, यानी अल्लाह जूं ॻाल्हियूं, अल्लाह जे नबीअनि जूं ॻाल्हियूं, हक़ जूं ॻाल्हियूं, पैगाम सच जे जूं ॻाल्हियूं। सहाबी वेठा। हज़रत इब्न अब्बास छा थो फरमाए, जलस नास मिन असहाब रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फखरज हत्ता इज़ा दना मिनहुम समिअहुम यतज़ाकरून क़ाल बाज़ुम इन्नल्लाह इत्तख़ज़ इब्राहीम खलीला व क़ाल आखर मूसा कल्लमहु तकलीमा व क़ाल आखर फईसा कलमतुल्लाह व रूह वकाल आखर आदम इस्तफाहुल्लाह फखरज अलैहिम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वकाल कद समेतु कलामकुम अजबकुम। इब्न अब्बास तो फरमाए त सहाबी पाण में वेठा हा, ॻाल्हियूं पिया कनि। हिकिड़ो पियो चवे त आदम खे अल्लाह ताला सफ़ी बनायो आहे, वाह जो आदम साईं जो शान आहे, कुदरत वारे हथ सां रब हुनखे ठाहियो, मलाइकनि खां हुनजे सजदो कराई, वॾी तज़ीम वारो बनाई। ॿियो जो वाक़ई इहो आहे, पर मूसा सां बि त अल्लाह ॻाल्हायो आहे।
सुभान अल्लाह। मूसा सां रब तूर ते ॻाल्हायो, मुस्तफ़ा सां रब लामकान ते ॻाल्हायो, मूसा सां पर्दे जे पोयां ॻाल्हायो, हबीब खां हिजाब खां रूबरू ॻाल्हायो। मूसा सां अल्लाह ताला ॻाल्हायो आहे, मूसा अलैहिस्सलाम जो मक़ाम टे चोबेली ॻाल्हि भली आहे, वाकई मूसा बि मूसा आहे, पर ईसा अल्लाह जो कलमो ऐं रूह आहे, बिना पीजे रब उनखे पैदा फरमायो आहे। अल्लाह ताला जे हबीब इहे ॻाल्हियूं ॿुधूं पिए, ॿुधंदा ॿुधंदा पाण पे आया, असहाबनि ॻाल्हि पे कई, जॾहिं साईं पंहिंजो पाक चहिरो ॿाहिरि कढियो, फखरज अलैहिम, निकिता त असहाबी चुप थी विया, माठ थी विया। साईं फरमाईंदा त मुंहिंजा प्यारा सहाबियो, कद समेतु कलामकुम अजबकुम अन इब्राहीम खलीलुल्लाह व हुव कज़ालिक व मूसा नजीयुल्लाह व हुव कज़ालिक व ईसा रूहु व कलमतुहु व हुव कज़ालिक व आदम इस्तफाहुल्लाह व हुव कज़ालिक अला व अना हबीबुल्लाह। मां तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधंदो पिया आहियां, वाकई आदम सफ़िया ईअं ई आहे, मूसा कलीम ईअं ई आहे, ईसा रूह ईअं ई आहे, नूह नजी ईअं ई आहे, इब्राहिम खलील ईअं ई आहे, पर ख़बर त मां केरु आहियां? अल्लाह ख़बरदार व अना हबीबुल्लाह वला फ़ख्र, मां अल्लाह जो हबीब आहियां, पर फ़ख्र नथो कयां। हाणे ॿ ॻाल्हियूं ॿुधो, आदम अलैहिस्सलाम जी मां अर्ज़ करे चुकुसि, वरी हज़रत इब्राहिम जे ॻाल्हि खे खणो। इब्राहिम अल्लाह जो खलील आहे, मुस्तफ़ा जो ॾाॾो आहे, नबी पाक पोइ नबी पाक खां बाद में सभिनी नबियनि खां अफ़ज़ल ऐं आला आहे। हज़रत इब्राहिम जो दर्जो को बि घटि नथो करे सघे। पर अजीब ॻाल्हि हीअ आहे त जेका अज़ीम शइ इब्राहिम अलैहिस्सलाम जे मौजज़ात मंझो आहे, यानी हुन जे मथां बाग़ बनी, उहा साॻी ॻाल्हि मुस्तफ़ा जे उम्मत जे मथां बि ख़ुदा करे ॾेखारी। मके मुकरमा मझां किताब मिलियो आहे, अल कवाशिफुल जलियत अन मानिल वासितियत, अक़ीदे वासितिया इब्न तैमिया जे लिखियल किताब जो शरह आहे अल कवाशिफुल जलियत। लिखण वारो आहे अब्दुल अजीज मोहम्मद सलमान, रियाद जी यूनिवर्सिटी में पढ़ाइण वारो। उहो छोकिरो वाक़ियो लिखे त नबी सने जी ज़ात बरकात खां बाद हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे खिलाफत जो दौर आहे। अरबन में को अस्वद अनसी नाले काफ़िर हुयो, दज्जाल हुयो, जंहिं पाण खे नबी सॾायो हो, पैगंबरी जी दावा कई हुई। हज़रत अबू मुस्लिम खौलानी सहाबी खे अबू बकर सिद्दीक़ सुणे उन काफ़िर ॾे मोकिलियो त उनखे चयो त कूड़ी दावा न कर, अल्लाह जे हबीब जी दुश्मनी न कर, नबी खां बाद नबी न थींदो न थींदो न थींदो, ईमान आन मुस्तफ़ा ते ऐं असांजो ताबे बंदी। हुन ईमान आणण जी बजाय हज़रत अबू मुस्लिम खौलानी खे जॾहिं पंहिंजे दरबार में ॾिठो, हुनजे मञण वारा कुझु थी चुका हुआ। उसूल आहे त हमेशह शैतान जे पुठियां माण्हू हूंदा आहिनि, उहो पुठियां जो लॻा माण्हू त उन घुमंड में हो, गुरूर में हो, अल्लाह जे ज़ात बरकात हबीब जे प्यारे सहाबी सगोरे हज़रत अबू मुस्लिम रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हुन धमकियूं दरकारिना ऐं चई ॾे ख़बर अतशहदु अन्नी रसूलुल्लाह, तूं मुंहिंजे लाइ शाहिदी ॾींदे त मां रसूल आहियां। साईं फरमाया त मां तुंहिंजी ॻाल्हि ॿुधाई कोन थो, मां कीअं चवां त मुस्तफ़ा खां बि रसूल आहे। मां समेत कौल का तुंहिंजी ॻाल्हि मूं ॿुधी कान्हे। चई भला तूं सुहिणे मुहम्मद लाइ छा थो चईं? चई मां चवां थो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां शाहिदी थो ॾियां बेशक सुहिणो मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। हमरा खे कावड़ अची वई आहे। हज़रत अबू मुस्लिम खौलानी सहाबी खे बाह ॿाराए उन जे विच में उछलाए थो पियो, असहाबी सगुर खे बाह जो डपु कोन्हे। बेटा फरमाए थो कख सड़न पन सड़न सड़े सागाह, पर जन रिझायो अल्लाह आॻि न ओॾी उन्हनि खे। सलात प्यारे हुज़ूर ते। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहल बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। वरी दुरूद पढ़ो प्यारे हुज़ूर ते। बाह जो हुजे त बाह ठरे वॾी ॻाल्हि आहे। हज़रत अबू मुस्लिम खौलानी देरी न कई आहे, चवण खे बाह में उछलाइनि था त डिॼे नथो, गणती नथो कर त मरी वेंदुसि। मौत खां मुड़ुस थोरी डिॼंदा, अल्लाह वाह न डिॼंदा, असां पारां
जिन जूं बुरायूं बेअयायूं घणी उहे ॾिजंदासीं, अल्लाह जा प्यारा न ॾींदा आहिनि। हज़रत अबू मुस्लिम खे बाहि में छलायूं। अल्लामा अब्दुल अज़ीज़ मोहम्मद सलमान रियाज़ जो नजद जो नजदी वहाबे जो वॾो आलिम थो लिखे त जीअं जो बाहि में उछलायो आहे, तीअं दिलबर जे दीदार वारे महबूब जे आशिक़ पिरीअ जे परवाने अरबीअ जे आशिक़ देरी न कई आहे, बाहि में मुसल्लो विछाए नफ़िल शुरू कयो आहे। बाहि में मुसल्लो, न मुसल्लो थो सड़े, न कपिड़ो थो सड़े, न वार जो बाहि नालो थी वठे। हमरा निहारे निहारे वार थी विया, बाहि बि साईं ॿाहिरि कढी चवनि था हली वञ, तूं त ला छा जादूगरी ला छा? साईं समझो जादू न आहे, मुंहिंजे महबूब जे इश्क ऐं मुहबत वारी जेका बाहि आहे उनखे दुनिया जी बाहि छा कंदी? उहे ॾिजंदा जेके निधन का हूंदा, मां निधन कोन आहे। नबी सोने जा आशिक़ अबू मुस्लिम खौलानी सफ़र करे मदीने पाक में पहुतो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ वेठो आहे, हज़रत अमीर उमर सोनो वेठो आहे। ॻाल्हि था पुछण ॾे ख़बर छा करे आई, सॼी ॻाल्हि बयान थो करे। जंहिं वक़्त में सहाबी इहा ॻाल्हि बयान कई त मूंखे बाहि में उछलाए वियो हो ऐं बाहि जे विच में मुसल्लो विछाए रब जी निमाज़ पढ़ी हुई त अबू बकर सिद्दीक़ जे भर में वेठल हज़रत अमीर उमर खे जज़्बात अची वई। चए मुंहिंजा मौला शुक्र थो कयां जो मुस्तफ़ा जे उम्मत मां उहो बि दीदार कयुमि, उन जान खे ॾिठुमि जंहिं जे मथां ईअं बाहि ठरी आहे जे इब्राहिम खलील जे मथां ठरी हुई। त नबीअनि सॻोरनि खे जेके कमालात मिलिया, मक़ामात मिलिया, दरजात मिलिया, बरकात मिली, अल्लाह पंहिंजे महबूब जे सहाबनि में रखी हुई, ग़ुलामनि में रखी हुई। इन जे करे शाइर बयान फरमायो, हमें तो दिए मोजिज़े अंबिया को खुदा ने, हमारा नबी मोजिज़ा बन के आया। ॿियनि खे ॿिया मौजज़ा मिलिया, मगर मुस्तफ़ा त ख़ुदि ई मौजज़ो आहे। वार वार ज़रो ज़रो जेॾे निहार मुंहिंजे आका नामदार जो मौजज़ो ई मौजज़ो आहे। बरकती बरकत आहे, रहमती रहमत आहे, इनायत ई इनायत आहे। सहाबी फरमाए थो नबी से सभिनी जूं ॻाल्हियूं जो वाक़ई मूसा कलीम, इब्राहिम खलील, इब्राहिम ते बाहि ठरी, हेॾे निहारियो, इब्राहिम ते बाहि ठरी, मूसा सां रब ॻाल्हायो। ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो कलमो ऐं रूह आहे, यानी उन जे हथ ते अंधा सॼा थिया, मुअल जेरा थिया, कोढ़ जा मरीज़ चाक थिया। उन जे बजा मुंहिंजे मुस्तफ़ा जे ज़ात बरकात जे ग़ुलाम ॾे निहार हज़रत सैयदना गौसुल आज़म कुतुबुल आलम महबूब सुबहानी पीरन जो पीर मुहियुद्दीन मीर दिलबर दस्तगीर अंदर जो अक्सीर न मञण वारे जे लाइ तिखो तीर। उहो जीलानी जेको फरमाए थो त ऐ नाय फिल लोहिल महफूज़, मूं अब्दुल कादिर जो निगाहूं लोह महफूज़ ॾिसंदियूं आहिनि। तव्हां ॿुधायो जॾहिं अब्दुल कादिर जी निगाह लोह महफूज़ ॾिसी सघे थी त मुस्तफ़ा जी निगाह छा न ॾिसंदी हूंदी? साईं फरमाए था इन्नल्लाह रफ़अ लिय दुनिया फअना अंज़ुर इलैहा व इला मा हुव काइन फीहा इला यौमिल क़ियामह कअन्नमा अंज़ुर इला कफ़ी हाज़ी। ऐ मुंहिंजा उम्मतियो, अल्लाह ताला मुंहिंजे लाइ सारी दुनिया रोशन करे छॾी आहे, जेकी दुनिया में आहे ऐं जेको क़यामत ताईं थींदो। ईअं न त जेको साईं जे वक़्त में हुयो, न वमा हुव काइनुन इला यौमिल क़ियामह, क़यामत ताईं जेकी थींदो उन सॼे खे मां ईअं थो ॾिसां जे पंहिंजे हथ जे तरीअ खे ॾिसबो आहे। ॿी हदीस में आयो, पाण फरमायूं अल्लाह मुंहिंजे लाइ दुनिया खे रोशन कयो, फराइतु मशारिकहा व मग़ारिबहा, पोइ मां ओभर बि ॾिसी वरिता तो ओलह बि ॾिसी वरिता। ॿी रिवायत में आयो त अल्लाह ताला पंहिंजो कुदरती हथ मुंहिंजे पुठीअ ते रखियो, उनजी थधिकार मुंहिंजे सीने में आई। फअलिमतु उलूमल अव्वलीन वल आखिरीन, पहिरियनि पोयनि जा इल्म अची विया। चौथी रिवायत में आयो फअलिमतु मा फिस समावाति वल अर्द, जेकी आसमान ज़मीन में सभु मुंहिंजे सीने में अची वियो। गौसुल आज़म महबूब सुबहानी कुतुबे रब्बानी शहबाज़ी लामकानी रहमतुल्लाह ताला अलैह जे दरबार में माण्हू भॼी आया। फरमाए कीअं आया हो? साईं बगदाद शहर में हिकिड़ो शख़्स आयो आहे जेको बहस थो करे ईसाई मज़हब जो आहे। छा थो चवे? चए थो हज़रत ईसा जो शान वॾो आहे,
अवाजे प्यारे हबीब करीम जो शान ईसा अलैहिस्सलाम खां घटि आहे। छा फ़ैसिलो ॾियूं? दलील पेश थो करे त क़ुरान में लिखियो पियो आहे जेको तव्हां मुस्लमाननि जे मथां अल्लाह जो मोकिलियल किताब उन में लिखियो पियो आहे त ईसा अंधा सॼा कंदो हो, मुर्दनि खे जेरो कंदो हो। तव्हांजे क़ुरान में ख़ुदि लिखियल आहे ईसा मुर्दनि खे जेरो कंदो हो, ऐं तव्हांजे नबीअ जे लाइ लिखियल कोन्हे त को उहो मुर्दनि खे जेरो कंदो। हालांकि इशारो त आहे जी अल्लाह से फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तजीबू लिल्लाहि व लिर्रसूल इज़ा दआकुम लिमा युहयीकुम वअलमू अन्नल्लाह यहूलु बैनल मरइ व क़ल्बिही व अन्नहु इलैहि तुहशरून। सलाह प्यारे हबीब, सलाह प्यारे हबीब। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अहल बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अल्लाह ईमान वारो अल्लाह रसूल जे सदके जी चवो जॾहिं बि सॾेव। छो? लिमा युहयीकुम, जो अव्हांखे जेरो थो करे। क़ुरान चए थो तव्हांखे ज़िंदा थो करे, पर ईसा जी सोच ही त ईसा ज़िंदा कयो। अव्हांजे नबी सुहिणे हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी फरमायो इन ईसाईअ खे वठी जॾहिं मां हिन सां ॻाल्हायां वठी आया। अब छा दलील आहे तो वटि? चइसि दलील इहो आहे त ईसा मथे आहे, अव्हांजो नबी हेठि आहे। जेको मथे आहे सो वॾे शान वारो, जेको ज़मीन ते आहे सो घटि शान वारो। महबूब सुबहानी साहिमी घुराए हिकिड़े पासे पुड़ में आनो विधो, ॿिए पासे शेर विधो त शेर हेठि थी बीठो, आनो मथे खॼी वियो। साईं चयो ॿुधा त ही भलो या ही? तराजू को उठा कर देखना दा वही भारी है जो पल्ला गिरा है। हेठि वारो पासो ॻरो आहे, जेको मथे जो सो हल्को आहे। मुंहिंजो आका वॾे शान वारो आहे, इन जे करे ज़मीन ते आहे। ईसा अलैहिस्सलाम शान में मुहम्मदी शान जे बराबरि न आहे। नंबर ॿियो तूं चई मोहल जेरा, नबी त नबी आहे। अब्दुल क़ादिर जीलानी तोखे मोहल जेरा करे थो ॾेखारे। गॾिजी आया हिकिड़े क़ब्रिस्तान में, हिकु फिटल पुराणी क़बर ॾिसी उन जे मथां बीठासीं। हिन खे चयो त जेरो थी। साईं हुनकुम बिइज़्निल्लाह, उथी रब जे इज़्न सां जेरो थी त क़बर खुली पई, हमरा जेरो थी ॿाहिरि निकिरी आयो। साईं हुन त जॾहिं अब्दुल क़ादिर जीलानी जो ही मक़ाम आहे त मुंहिंजे महबूब करीम जो मक़ाम छा हूंदो? ईसाई कलमूं पढ़ी मुस्तफ़ा ते ईमान आणे मुस्लमान बणियो। वकाल आखिर आदम इस्तफाहुल्लाह, जंहिं सहाबी चई आदम बि सफ़ीए ख़ुदा आहे, ख़ुदा हुन खे चूंडियो आहे, बरगज़ीदो बनायो आहे। साईं फरमायो वाकई आदम सफ़ीउल्लाह आहे, इन में को बि शक कोन्हे। पर हक़ीक़त छा आहे त आदम साईं ते जेका महिरबानी थी आहे साबिक़ मुस्तफ़ा जे सदके। मलाइकनि जेको आदम अलैहिस्सलाम ॾे मुंहुं करे सजदो कयो आहे। इमाम राज़ी हिकु इहा रिवायत आंदी आहे, इन्नमा उमरतिल मलाइकतु बिस्सुजूदि लिआदम लिअन्न फी जबहतिही कान नूर मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मलाइकनि खे जो अमर कयो त आदम साईं ॾे मुंहुं करे सजदो कयो, इन जे करे कयो जो आदम जे पेशानी में मुहम्मदी नूर आहे। त जंहिं ते जेका महिरबानी थी हज़रत आदम ते, ईसा ते, मूसा ते, सभई महिरबानियूं गॾे हिकु तरफ़ लिस्ट लॻायो। अचो मुंहिंजे मुस्तफ़ा जे सहाबनि ते, मुस्तफ़ा जे औलियान ते, मुस्तफ़ा जे ग़ुलामनि ते, मुस्तफ़ा जे अहल बैत ते, त उन्हनि में बि एॾियूं बरकतूं जेके अॻे नबीअनि खे मिलियूं हुयूं। हुज़ूर सभई ॻाल्हियूं ॿुधी हाणे पाण छा फरमायूं? वाकई आदम सफ़ी आहे, मूसा कलीम आहे, ईसा रूह आहे, नूह नजी आहे। पर अला व अना हबीबुल्लाह वला फख्र। सहाबियो ॿुधी छॾियो, मां अल्लाह जो हबीब आहियां, पर मूंखे न ॻाल्हि ते फ़ख्र न आहे, मूंखे न ॻाल्हि ते गुरूर न आहे, मूंखे न ॻाल्हि ते तकबर न आहे, मूंखे न ॻाल्हि ते वॾाई न आहे। छो त फ़ख्र करणु सुठी शइ न आहे। रब पंहिंजे पाक कलाम में फरमाए थो वला तमशी फिल अर्दि मरहन इन्नका लन तख़रिकल अर्द वलन तबलुगल जिबाल तूला। ज़मीन ते हली तो वॾाई न कर, फ़ख्र न कर, टिली न हल, बाहूं छंडे गुरूर करे न हल। छो? इन्नका लन तख़रिकल अर्द,
तो वो ज़मीन खे डारे विझंदे छा, ज़मीन खे फाड़े विझंदे छा, या तूं जबलनि खे पुॼंदे छा? इंसान आहीं, मनीअ जे कतरे मां पैदा थियो आहीं, असल तुंहिंजी मिटी आहे, वरी मरी मिटीअ में ईंदे ख़ाक आहीं, ख़ाक थींदे ख़ाक थी हल ख़ाक ते तकबर न कर। साईं फरमाए मां ख़ुदा जो हबीब आहियां, पर वला फ़ख्र, मूंखे इन ते वॾाई न आहे, इन ते गुरूर न आहे, इन ते तकबर न आहे। ॿियो छा फरमायाऊं, व अन अव्वल शाफ़िइन व अव्वल मुशफ़्फ़इन यौमल क़ियामत वला फ़ख्र, ऐं क़यामत ॾिहाड़ो थींदो, अव्वल शफ़ाअत मुंहिंजी थींदी बि अव्वल, क़बूल बि पवंदी अव्वल। हदीस पाक में आयो क़यामत ॾिहाड़ो थींदो, हबीबन करीमन अलैहिस्सलाम जे दरबार में माण्हू वफ़द करे ईंदा। साईं हिसाब कोन थो थिए, सभई पाप घर में ॿुधो ख़ुदा खे चओ, पाण सिधा रब जे दरबार में ईंदा। अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे फरमाईंदो इरफ़अ रअसक सअलतु वशफ़अत शफ़अ, हबीब मथो मथे खण, घुर त मिलई, शफ़ाअत कर त क़बूल पवे, चवण तुंहिंजो कमु मां क़बूल करण मुंहिंजो कमु। क़यामत में थी मज़ा हूंदा जॾहिं महबूबनि जे शान जा जलवा ज़ाहिर थींदा, ऐं उम्मती तो जरा मूं जरा कई आका जा ग़ुलाम सलातूं सलाम जो लोलियूं ॾींदा, हबीब जे पुठियां पिया हलंदा, के पिया सॾींदा, के पिया दिलियूं गोहर सां गॾींदा। सलात मुंहिंजे आका जो वॾे आवाज़, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। इन जे करे भिटाई घोट बयान फरमायो, हमें तो भलाई आहीन, वाह वाह सुना सैयद, भलाई आहीन पिरी भलाई पांहिंजे, रुगी भलाई भलाई, भलाई आहीन पिरी भलाई पांहिंजे, सबा जा सिर चढ़ियो डोरा पोन दीन, माॾे मदियूं थीन सजण सजायुनि में। मूं ॾे मदियूं थियनि पर हुज़ूर मुंहिंजे सॼीअ में, हुज़ूर मुंहिंजे बुराइनि खे, बुछराइनि खे, बेहयाइनि खे, बदकिरदारनि खे नज़रअंदाज़ करे मुंहिंजे सजायनि में। भलाई आहीन पिरी भलाई पांहिंजे, सबा जा सिर चढ़ियो डोरा पोन दीन, माॾे मदियूं थीन सजण सजायुनि में। बीजा देखा तो फरमाए, मुझे मदायन जी कल पिरियां पेई, कॾहिं को सान थिया डोरा पो ॾेई, साजन सभेई ढक में ढोल ढिलायूं। सलाम मुझे आका ते वॾे आवाज़, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वॾे आवाज़ सां पढ़ो दुरूद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। त साईं फरमाए तब अन अव्वल मई युहर्रिकु हलकल जन्नत फयफ्तहुल्लाहु ली फयुदखिलुनीहा व मई फुकराउल मुमिनीन। पहिरीं मां जन्नत जो कड़ो खड़काईंदुसि, पोइ मुंहिंजे लाइ रब जन्नत खे खोलींदो, मूंखे त दाख़िल कंदो, पर मूंसां गॾु मोमिन जेके मिस्कीन हूंदा उहे बि दाख़िल थींदा। अॼु असांखे वठ पकड़ा, करोड़पति थियूं, अरबपति थियूं, फलाणो थियूं, फलाणो थियूं, पर साईं छा फरमायो, क़यामत ॾिहाड़े वॾेरा, अमीर, शाहूकार, गनीय, दुनियादार, दौलत जा साहिब उहे बि जन्नत में ईंदा, पर 500 साल पोइ। ऐं केरु अवल ईंदो, पाण फमा अवल जन्नत जे कड़े खे खड़काईंदुसि, फयफ्तहुल्लाहु ली फयुदखिलुनीहा व मई फुकराउल मुमिनीन। मूंखे जन्नत दाख़िल कंदो, पर मूंसां गॾु मिस्कीन मोमिन हूंदा, पेरनि उघाड़ा, मेरनि कपड़नि वारा, मिस्कीन हाल वारा, ग़रीबी हाल वारा, जिन दुनिया ते बुखनि में, ॾुखनि में, तंग दस्ती में, सुञाई जे हाल में पंहिंजे बचड़नि जो माश लाइ सूर बि पिटिया, मज़दूरी बि कई, नौकिरी बि कई, वॾे में वॾियूं तकलीफ़ूं बि ॾिठियूं, उन सां गॾोगॾु मूं मुस्तफ़ा जे सुन्नत खे बि ज़िंदा रखियो, मुंहिंजे हुक्मनि खे बि अदा कयो, मूं आका जी बि इताअत कई, उहे बि मूंसां गॾु जन्नत में दाख़िल थींदा।
अल्लाह जी ज़ात बरकत बारो हबीबन करीमन फरमाया अना अकरमुल अव्वलीन वल आखिरीन अल्लाह वला फख्र। मां दुनिया ते आयो आहियां आखिर में, पर जन क़यामत तो रिहारो थींदो पहिरियां बि हूंदा पोयां बि हूंदा, नबी हूंदा, वली हूंदा, गौस कुतुब हूंदा, ताबे हूंदा, मतबू हूंदा, गुलाम हूंदा, आका हूंदा, नौकर हूंदा, सरदार हूंदा, सरताज हूंदा, वॾा वॾा पाण खे सम्झण वारा हूंदा, ओ खलील कलीम मसीह ज़बी सभई हूंदा। अना अकरमुल अव्वलीन वल आखिरीन अल्लाह, मां रब जे दरबार में सभिनी खां वधीक इज़त वारो आहियां। नबी तो फरमाए हेरे निहारियो अना अकरमुल अव्वलीन वल आखिरीन अल्लाह, मां अल्लाह जे दरबार में पहिरियन पोयन खां वधीक इज़त वारो आहियां। ऐं ही था लिखनि गुस्ताह नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। तक़वियतुल ईमान नालो किताब जो नालो तक़वियतुल ईमान रखो अथनि ईमान जो कवी करण, पर असल में आहे तफ़वियतुल ईमान, ईमान जो ज़ियान। उन में छा थो लिखे इस्माइल दहलवी इन जो मौलवी त नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक, नबी हुजे वली हुजे खुदा के आगे कोई भी चूड़े चमार से ज्यादा अजीज नहीं। नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक, यानी चूड़े चमार वांगुरु नहीं, अलियाज़ बिल्लाह, इंतहा गुस्ताखी। हालांकि अल्लाह ताला फरमातो अल इज्जतु लिल्लाह वल रसूलिही वलिल मुमिनीन, इज्जत अल्लाह जी आ, रसूल जी आ, मोमिनन जी आ। साईं अना अकरमुल अव्वलीन वल आखिरीन अल्लाह, मां पहिरन खां पोयन खां अल्लाह जे दरबार में वधीक इज्जत वारो आहियां। इहो साॻियो जेको हदीस जो लफ़्ज़ आहे इहो कसीदे बुर्दे वारे बुज़ुर्ग बि आंदो आहे। सलाह करो त मां अर्ज़ कयां, सलाह करो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। छा तो फरमाए इमाम शरफुद्दीन बुसीरी, या अकरमल खल्क़ माली मन अलूज़ बिही, ए खुदा जे मखलूक में वॾे शान वारा केर मुंहिंजो तोखां सवा नाहे। केॾा अॻे जा सुहिणा अक़ीदा हा। या अकरमल खल्क़ माली मन अलूज़ बिही सिवाक इंद हुलूलिल हादिसिल इमामी। जॾहिं वॾे में वॾी मुसीबत अचे, वॾे में वॾो हादसो अचे, वॾे में वॾे तकलीफ़ अचे तो आका खां साम्हूं जो केरु कोन्हे को। ॿी जाते छा थो फरमाए, वमन तकुम बिरसूलिल्लाह नुसरतुहु, जंहिंजी रसूलुल्लाह मदद आहे। हाणे त मदद खे शिरक था चवनि, नबी साईं खां मदद घुरण खे कुफ्र था चवनि, पर अॼु जो ईमान कहिड़ो आहे। वमन तकुम बिरसूलिल्लाह नसरतुहु इन तलकहुल उसद फी आजामिहिम तजमी। चए थो जंहिंजी नबी सां मदद मिले थी, नबी जंहिंजी मदद करे थो त उन खे जे झंगलनि में न शींहं मिलंदा त शींहं बि उन्हनि जो लिहाज़ करे वेंदा। इन ते हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे, एतिरल विरदा में ज़ुल्फ़िकार अली साहब देवबंदी ऐं ॿियनि आलिमनि बि आंदो आहे। मिशकात बाबुल करामात में बि आहे, हबीब करीम जो प्यारो ग़ुलाम, नबी पाक जो प्यारो परवानो आहे, हज़रत सफ़ीन रज़ी अल्लाह ताला अन्हु। फरमाए थो मां साईं जे सहाबनि सां गॾु आहियां, ॿेड़ीअ में चढ़िया हूं, वेंदे वेंदे ॿेड़ी भॼी पई आहे, तख़्तो मुंहिंजे ॿेड़ीअ जो निकिरी वियो आहे, ॾुढ़ी हिकु झंगल खां लथो आहियां, झंगल में अंदरि जो घिड़ी वञा, ॿेलो आहे वॾो, ओचितो हिकिड़ो शींहं मुंहिंजे साम्हूं आयो। शींहं त बाक़ी छा साईं, ये हींअर दर खां अचे त भितियूं पाण धपकी न छलीनि। शींहं जो आयो, मूं सोचियो तलवार न आहे, नेज़ो न आहे, खंजर न आहे, छा पे भरवसो, न ते वो तीर पर तकिया न खंजर पर न भाले पर, भरवसा था तो बस एक सादी काली कमली वाले पर। खुदा सय्यिदे अंबिया सरवरे असफिया महबूबे करीम साहिबे खुल्के अजीम रऊफ और रहीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बरकत जी यादगिरी आई। हबीबन खे याद कंदे कंदे मूं अर्ज़ कयो, ओ शींहं या अबल हारिस,
शींह ख़बर थी मां केरु अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अहल बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि या अबल हारिस। आए शींह